अस्सलाम वालेकुम दोस्तों जी तो मां आहियां तव्हांजो पंहिंजो इम्तियाज़ अली बोज़दार असां ॿिए ॾींहं ते बि ड्रामे सीरियल रियासत जी रिकॉर्डिंग ते वञूं पिया हीअ असांजी भेण मतिलबु मुंहिंजे भाउ जे कैरेक्टर में शमा मंगी जी मां फरज़त मलिक खजू असांजो ज़हर ज़िंदगी जो तमामु मेन किरदार यासीन बोज़दार जेको अब्बास हो ऐं दौलाद में छा आहे दौलाद में छा आहे उन खां पोइ असांजी जेके असां सां गॾु नई असांजी हीरोइन आहे आबदा गुल ड्रामे जे में हीरोइन जो किरदारु करे थी वरी ॾिसी छॾो चलो हाणे असांखे देरि थी थिए तव्हांखे अपडेट ॾींदासीं उस्ताद महबूब मीराणी केटीएन जो कैमरामैन ऐं उस्ताद असांजो अॼु खां 13 साल पहिरियां जो दोस्त आहे को अॼु जो न आहे त को हिन प्रोजेक्ट ते पुराणा जो ऐं हिन जी स्पेशल महिरबानी आहे जेको असांजे करे वरी छॾे वरी केटीएन ते आयो हाय हाणे असांजी देरि थी थिए गाॾी बीठी आहे हाणे वञूं था पिया असां शूटिंग ते पोइ वरी तव्हांखे अपडेट ॾींदा रहंदासीं अस्सलाम वालेकुम।